खे भली जी ज़मीन ऐं उन खां पोइ उन ते पैदा थियल सूरताल मुख़्तियारकार सरजाणी टाउन में मंगोपी मुख़्तियारकार खे जंहिं बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे एजाज़ चांडियो खे, उहा इंतिहाई अफ़सोसनाक आहे त कंहिं मुख़्तियारकार उहिदे जो ऑफिसर कब्ज़े जे छॾाइण लाइ हद दख़िलियूं हटाइण लाइ उते पहुचे ऐं उहे हथियारबंद उहे एॾा बाअसर हुजनि त उहो स्टेट जे मथां सरकार जे मथां हिकु मुख़्तियारकार जे मथां ई बस ठलाए उनखे उते शहीद करे छॾनि। इंतिहाई अहम मामिलो आहे। अहम मामिलो ईअं त समूरी कराचीअ ते असां नज़र था विझूं, समूरी सिंध ते नज़र था विझूं, सुपर हाईवे ते नज़र था विझूं। सिंध जी ज़मीनुनि ते जिथे लीज़ जी बंदिश आहे उते बि केरु थो उन्हनि जे कब्ज़ा उन्हनि जे हवाले करे, केरु गैरक़ानूनी लीज़ थो ॾिए, केरु कूड़ा खाता उन्हनि खे ठाहे थो ॾिए, केरु उन्हनि खे चवे थो त तव्हां हिते वञी कब्ज़ो कयो, पुलिस तव्हांखे कुझु न चवंदी, केरु कुझु बि न चवंदो, रेवेन्यू डिपार्टमेंट छा थो करे। इन समूरी सूरताल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असीं समूरी जॾहिं नज़र था विझूं कराचीअ जे समूरनि ज़िलनि ते, मलीर ते विझूं था, साउथ ते, क्यामाड़ी, समूरनि ते, पर असां रुगो जेको ही शहीद एजाज़ चांडियो जो वाक़ियो थियो आहे उन तालके ते असां विझूं था, मंगो पीर ते, त मंगो पीर में सरकारी ज़मीन जेको अहम इशू आहे, सरकारी ज़मीन, सरकार जी ज़मीन, उन ते कब्ज़ा थी था वञनि, उते फैक्ट्रियूं क़ाइमु थी थियूं वञनि, उते वाड़ा क़ाइमु थी था वञनि, उते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हाउसिंग स्कीम्स हली थियूं वञनि, उन्हनि हाउसिंग स्कीम में आबादियूं थी थियूं वञनि ऐं आबादियुनि खां पोइ अगरि किथां को हुकुम जारी थिए थो कानून मुताबिक़ ऐं उते जॾहिं फोर्स पहुचे थी, एंटी इंक्रोचमेंट पहुचनि था, मुख़्तलिफ़ इदारा मुख़्तियारकार पहुचे थो त उतां मज़ामत थिए थी ऐं उहे जेके बाअसर माण्हू एतिरा बाअसर आहिनि जो उहे हथियारनि जा मुंहं खोले था छॾनि। हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध जी ज़मीन भुॻड़नि मुठ ते खपाई थी वञे, छो एतिरा गैर क़ानूनी कम फ़क़ति हिते ई थियनि था। हिन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ सवाल साम्हूं रखंदासीं त हीअ सिंध जी ज़मीन जेकी आहे, हिकु त गैर क़ानूनी तौर ते लीज़ूं, कूड़ा खाता, ॿियो सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा थियनि था। ईअं चयो थो वञे हीअ 200 एकड़ तुंहिंजे हवाले, हीअ 100 एकड़ तुंहिंजे हवाले, हिन जा हेतिरा पैसा, इहे समूरा मामला आहिनि, अंदर जूं तमामु वॾियूं कहाणियूं आहिनि। असां इन अहम मामलनि ते, अहम इंकशाफ़नि ते ॿधल अॼु प्रोग्राम कंदासीं ऐं इंतिहाई अहम अॼु असीं डिस्कशन कंदासीं। कराची स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो ऐं मलीर जे असांजे रिपोर्टर वहीद मुराद साल असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे। तव्हां ॿिन्ही खे वेलकम थो चइजे। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं हिन मामले ते असां पुलिस ऑफिसर सां, रेवेन्यू खाते सां, मुख़्तलिफ़ ऑफिसर सां असां अॻुवाट राब्तो बि कयो आहे, उन्हनि खे असां दावत बि ॾिनी आहे त अॼोके हिन असांजे बहस मुबाहिसे में, डिस्कशन में हिसो वठिजे, हिन ते ॻाल्हि ॿोल कजे त हीअ बेगुनाह के ऑफिसर्स ईअं क़तल थी था वञनि रोड रस्तनि ते, सिंध जी ज़मीनुनि ते केरु कब्ज़ा करे थो, केरु कब्ज़नि जी इजाज़त ॾिए थो, हिन समूरे मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति सगीर तव्हां खां थी कजे त कराचीअ जी ज़मीनुनि जे हवाले सां तव्हांजी रिपोर्ट्स बि आहिनि, तव्हां हुन ते कमु बि कयो आहे, असांखे ॿुधाईंदव त सिंध जी ज़मीनुनि सां ख़ासि तौर ते हिन डिवीज़न जे अंदरि हीअ जेको मंगो पीर में हीअ वाक़ियो पेश आयो आहे, इहो वाक़ियो कीअं पेश आयो ऐं सिंध जी ज़मीनुनि सां इहे भुॻड़नि मुठ ते या लीज़, कूड़ा खाता, इहो छा थी रहियो आहे? वॾी महिरबानी असलम। कराची में ख़ासि तौर ते जेके सरकारी ज़मीनूं आहिनि उन में वॾे अरसे खां, सालनि खां फ्रॉड हलंदा अचनि पिया। उनजो मेन जेको इलाइक़ो आहे ख़ासि तौर ते ओलह ज़िलो आहे। कब्ज़े माफ़िया जेके तव्हांखे उहा ओलह ज़िले में मिलंदी। कल्ह अफ़सोसनाक वाक़ियो साम्हूं आयो, उते एजाज़ चांडियो मुख़्तियारकार जेको आहे उहो फायरिंग में जेको ज़ख़्मी थियो, पोइ इस्पताल में हुन दमदणी हवाले कयो। पर मंगो पीर जे हवाले सां या को पहिरियों कल्ह त इहो कब्ज़े जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, थोरो माज़ी ॾे पाण वेंदासीं। मंगो पीर जे हवाले सां 2019 में हिकिड़ी डिप्टी कमिश्नर उन वक़्त जे उन रिपोर्ट ॾिनी हुई ऐं उन्हनि चयो हो त उहा बि CM खे रिपोर्ट ॾिनी वई। उनमें चयो हो त मंगो पीर में माण्हुनि सरकारी ज़मीननि ते वाड़ा ठाहे छॾिया आहिनि, मेहन जा मार्केटूं ठहियल आहिनि, सोसाइटियूं उन्हनि ठाहे छॾियूं आहिनि सरकारी ज़मीननि ते, उन्हनि जा नाला हुया, कहिड़ी दीअ में कहिड़े माण्हू जो कब्ज़ो आहे, उहा सॼी रिपोर्ट 2019 में उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर फयाज़ अहमद जेको आहे उहा ॾिनी हुई रिपोर्ट, ऐं उहा रिपोर्ट ते अमल न थियो, छाकाणि जो उहो मंगो पीर में उते बाअसर माण्हुनि जी मदद सां जेके आहिनि उहे उते कब्ज़ा थियनि था।
ईअं ई हिकिड़ी मंगो पीर में वरी हिकिड़ी बाहि लॻी मंगो पीर मुख़्तियार कार जी ऑफिस में उन बाहि जी जेका आहे उन इंक्वायरी जेका आहे उन वक़्त जे ही मां तव्हांखे ॿुधायां जुलाई 2021 में इहो वाक़ियो पेश आयो। मंगो पीर मुख़्तियार कार जी ऑफिस में बाहि लॻी, 10,000 इंटरव्यू साड़ियूं वयूं। इहो रिपोर्ट में सरकारी में इहो चयो वियो। रफ़ीक अहमद बुर्ड़ो जुडिशल मेंबर हुयो उन वक़्तु, हिन वक़्तु हू कंहिं ॿिए जेको आहे डिपार्टमेंट में कमु करे पियो, त उन वक़्तु हू जुडिशल मेंबर 3 हुयो बोर्ड ऑफ रेवेन्यू जो। उन इंक्वायरी कई ऐं इंक्वायरी में उन्हनि इहा तस्दीक कई त इन बाहि वारे वाक़े जो जेको आहे जेको रिकॉर्ड सड़ियो, 10,000 इंटरव्यू जेके आहिनि मंगो पीर में सड़ियूं, उन जा ज़िम्मेवार असिस्टेंट कमिश्नर मुश्ताक जतोही ऐं काज़ी हमूद ऐं इब्राहिम जुणेजो। उन्हनि खे मुअतल त न कयो वियो, पर नतीजे में उहे जेके आहिनि मंगो पीर जे साॻी पोस्टनि में वेही रहिया। ईअं ई हिकिड़ी ॿी इंक्वायरी थी मंगो पीर जे हवाले सां। 500 सेल सर्टिफिकेट जेके आहिनि उहे जारी कया वञनि था ऐं उहे इलीगली तरीक़े सां माण्हुनि जा कम जेके आहिनि उहे पेंडिंग में रखी। उन मामले जी बि जेको आहे उहा इंक्वायरी थी, उन में जेके मुलविस कामोरा हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई न कई वई। ईअं ई हिकिड़ो सिस्टम जेको आहे उन सिस्टम तहत जेके आहिनि उहे कब्ज़ा थियनि पिया। मां हिते तव्हांखे ॿुधाईंदुसि त कमिश्नर कराची जी सरबराही में हिकिड़ी जेका आहे उहा इंक्वायरी कमेटी जुड़ी 2019 जी इहा बि ॻाल्हि आहे त उन में त ही कब्ज़ा जेके आहिनि उहे थियनि कीअं था, इन्हनि खे रोकिजे कीअं, त उहा सॼी रिपोर्ट जेका आहे उहा साम्हूं आई ऐं उहा रिपोर्ट जेका आहे चीफ सेक्रेटरी खे उमाणी वई ऐं उन्हनि खे उन रिपोर्ट में इहो चयो वियो हो त KMC सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के अलावा कराची डेवलपमेंट अथॉरिटी जा ऑफिसर जेके आहिनि इन गैर क़ानूनी कम में मददगार बणियल आहिनि। तंहिं करे इन्हनि ऑफिसरनि जो तयन करे जेके हिन कब्ज़े माफ़िया जी जेका सपोर्ट कनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे, पर नतीजे में उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि सिफ़ारिशनि ते को बि अमल न थियो। स्ट्रांग रूम ठाहिणा आहिनि हर तालके में त जीअं ही रिकॉर्ड सही नमूने सां जेको आहे करे। पर हाणे हीअं थिए थो ख़ासि तौर ते कराची जे ओलह ज़िले में, उते ज़मीन तमामु घणी पयल आहे ख़ाली सरकारी। उते जेके आहिनि कब्ज़े माफ़िया हिकिड़े टोलनि जी सूरत में मौजूदु आहिनि। हिकिड़ी माफ़िया उन्हनि खे बाअसर माण्हुनि जी जेका आहे हिमायत हासिलु हुजे थी, पोइ पहिरीं हू कब्ज़ो कनि था, पोइ जाली तरीक़े सां अलॉटमेंट ऑर्डर जारी थियनि था, पोइ उहे लीज़ ते उन्हनि खे अहिड़े हिकिड़े वॾे फ्रॉड सां जेके आहिनि उहो जालसाजी करे रेवेन्यू रिकॉर्ड में पोइ हू रिकॉर्ड साड़िया वञनि था। पोइ उहा ज़मीन जेका आहे उहा नतीजे में उन्हनि माण्हुनि जे नाले ते थी वञे थी। ईअं हिकिड़े फ्रॉड वॾे हिकु ऑर्गेनाइज़ तरीक़े सां इहे ज़मीनूं जेके आहिनि उहे सरकारी फबायूं वञनि थियूं। तव्हां वेंदो मलीर खां जेका पाण वेंदासीं हेॾां ठटे वारी साइड ते ॿिन्ही पासनि खां तव्हांखे सोसाइटियूं मिलंदियूं, वालार हूंदी ज़मीननि जी। ईअं ई तव्हां सोराब ॻोठ खां जामशोरे ताईं वेंदो, ॿिन्ही पासनि खां तव्हांखे ज़मीननि जी वालार मिलंदी। उते जेका आहे हाणे उन्हनि जी बि जेको आहे इंक्वायरी थी हुई त ॿिन्ही पासनि खां जेका आहिनि उन्हनि जी कानूनी तरीक़े सां मूं हिन ते पहिरीं रिपोर्ट बि कयो हो। सगीर पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। सैयद सरदार शाह असांखे जॉइन कयो आहे, सदर एंड आल सिंध रेवेन्यू एम्प्लॉइज़ यूनियन जा। अस्सलाम वालेकुम शाह साहब। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम सरदार शाह साहब। वालेकुम सलाम साईं। शाह साहब, एजाज़ चांडियो जी शहादत ते असां सभु ॾुखियल आहियूं। इंतिहाई दर्दनाक मौत थियो आहे ऐं इन अंदाज़ में मथां हमिलो थियो। तव्हां जे उन्हनि जी तंज़ीम जा तव्हां सदर आहियो, हिकु त असांखे ॿुधाईंदव त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं उन लाइ हाणे तव्हां वटि हिकमत अमली कहिड़ी हूंदी? अदाई हाई कोर्ट जे हुकुम ते एजाज़ चांडियो साहब इंक्रोचमेंट जेको आहे रिमूव करण विया ऐं जेको जिते जेको आहे लैंड ग्रेबर लैंड माफ़िया हुनखे शहीद करे छॾियो। फुक़दान सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट जो इहो आहे त जेको आहे जेका एंटी इंक्रोचमेंट फोर्स आहे असांजी उहो तमामु कमांडो ट्रेनिंग कयो वेठा आहिनि, पर हुननि खे सवाइ लठ जे को बि जदीद असलो कोन्हे को, यानी उन्हनि खे को बि जेको आहे असलो न आहे। ऐं उहो जेको आहे डिस्ट्रिक्ट पुलिस जेका आहे उहा असांजे एडमिनिस्ट्रेशन सां ताउन करण लाइ तयारु न आहे। जेका DC साहब आहे उतां जी आहे वेस्ट जी, उहा पंहिंजे सोशल मीडिया बयान में चई चुकी आहे त जेको आहे जेका डिस्ट्रिक्ट उते जी थाणे जी जेका पुलिस आहे उहा उतां हली वई, जंहिं सबबु जेको आहे हिन जी जेको आहे शहादत थी आहे। त असां पूरी सिंध में अॼु जेको आहे इन ई सबब में हड़ताल कई आहे त रेवेन्यू जेको ऑफिसर आहे उनजो तहफ़ुज़ आहे ई कोन। तव्हां ॾिसो रेवेन्यू जेको आहे पूरी सिंध में, चाहे उहो सैलाब हुजे, जेको आहे पोलियो जो कमु हुजे, इलेक्शन ड्यूटी हुजे, VIP प्रोटोकॉल,
सभु रेवेन्यू करे थो, पर हू मुशरफ जे दौर में मजिस्ट्रेट पावर जेका आहे ख़तमु थिया, उन खां पोइ वरी जॾहिं पूरे मुल्क में कमिशनरी निज़ाम नाफ़िज़ थी वियो त असांखे जेके मजिस्ट्रेट पावर न ॾिना विया आहिनि। हेॾां हिकु तरफ़ असां कोर्टुनि खे कंप्लायंस करे ऐं जॾहिं वञूं था उते जेको आहे असांजा ऑफिसर वञनि था एनक्रोचमेंट लाइ, त उते जेको आहे उन्हनि खे नुक़सानु पहुचाए थो वञे। इहा लाश जे सूरत में असांखे जेको काल मिलियो आहे मुख़्तियार कार शहीद, हाणे जे कोर्ट जी कंप्लायंस न कयूं त वरी कोर्ट जेको आहे उहा असांजे ऑफिसरनि खे हथु कड़ियूं थी हणे। त हाणे मुसीबत इहा आहे त जेको आहे जेके मजिस्ट्रेट पावर आहिनि, जेसि ताईं उहे असांजा बहाल न थींदा रेवेन्यू जा, तेसि ताईं जेको आहे असांजा ऑफिसरनि जो तहफ़ुज़ न थींदो। अच्छा शाह साहब, मजिस्ट्रेट पावर्स जी तव्हां ॻाल्हि कई त तव्हां यूनियन जा सदर बि आहियो, त छा सिंध हुकूमत सां सूबाई वज़ीर सां इन हवाले सां का लिख पढ़ तव्हांजी थी आहे का अमली तौर ते? जी जी, असां माना काफ़ी टाइम ते जेको आहे इन जे लाइ असां लिख पढ़ CM खे लेटरबाज़ी कई आहे ऐं जेको आहे चीफ सेक्रेटरी खे। उन खां अलावा 2014 में तव्हांखे यादि हूंदो, तव्हांजे रिकॉर्ड ते हूंदो त असां मजिस्ट्रेट पावर लाइ प्रेस क्लब कराची ते वॾो हिकिड़ो एहतजाज कयो। CM हाउस जे साम्हूं असांजी वरी शेलिंग थी, असांजे तशदुद थियो, बजाए जेको आहे असांखे मजिस्ट्रेट पावर ॾिना वञनि असांजे मथां तशदुद कयो वियो। असांजो बार बार इहो ई मुतालबो आहे। तव्हां जेका महांगाई ॾिसो पिया, मां दावा सां चवां थो त अगरि जे मजिस्ट्रेट पावर असांजे रेवेन्यू ऑफिसरनि खे ॾिना वञनि, तव्हांजी महांगाई ते 50% कंट्रोल अची वेंदो। त हाणे जेको आहे जिन खे पावर आहिनि उहे वञनि, हाणे जेको आहे एनक्रोचमेंट ते, उहे वञनि प्राइस चेकिंग ते। जिन वटि पावर न आहिनि उहे छा कंदा? उन्हनि सां हाणे पब्लिक विढ़ण लाइ तयारु थी वई आहे। त जेसि ताईं इहो पावर न मिलंदो ओसि ताईं इहे ऑफिसर ते मथां तशदुद थींदो ऐं उहो असां केतिरो बर्दाश्त कंदासीं। अच्छा शाह साहब, हिन शहीद एजाज़ चांडियो जे हिन वाक़े में तव्हांजो छा मुतालबो हूंदो? शहीद एजाज़ चांडियो जे वाक़े में हिनमहिल तोड़ी जेतिरी असां वाजपा कयूं त न FIR मंज़र ते आई आहे, न वरी जेके उहो कातिल अरेस्ट थिया आहिनि। असांजो इहो ई चवणु आहे त जेको आहे फिलफोर जेको आहे कातिल अरेस्ट करे। ऐं मां चवां थो इहा सिर्फ़ु रेवेन्यू जी रिट खे चैलेंज न आहे, यानी सिंध जे गादीअ जे शहर में लैंड ग्रेबर जेको आहे उहे सिंध गवर्नमेंट खे चैलेंज करे रहिया आहिनि। हीउ सिंध गवर्नमेंट जे रिट खे चैलेंज आहे ऐं सिंध गवर्नमेंट जे बिलावल भुट्टो साहिबु नोटिस वरितो आहे, CM सिंध नोटिस वरितो आहे। बिलावल भुट्टो साहिबु चए थो त कराची असांजी आहे, CM सिंध चए थो कराची असांजी आहे। उन्हनि जे हूंदे जेको आहे उते चीफ जस्टिस आहे, उते IG सिंध आहे, उन्हनि जे हूंदे हिकिड़ो रेवेन्यू ऑफिसर शहीद थी वियो। हिन महिल ताईं का बि अघ भराई न थी आहे, न कातिल ज़ाहिर कया विया आहिनि, न FIR ज़ाहिर कई वई आहे। त असां हुकूमत सिंध खां मुतालबो कयूं था त बिलफोर कातिल अरेस्ट करे ऐं साम्हूं उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो, न त ॿी सूरत में असां ग्रेड अलायंस आहे पंहिंजो मुख़्तियारकार सभिनि जो असां कमु बि छॾींदासीं ऐं असां जेको आहे पोइ वॾे पैमाने ते असां एहतजाज कंदासीं ऐं जेको आहे इहा सर्वे जो कमु बि असां मुतासिर कंदासीं अगरि जे हुनजो कातिल गिरफ़्तार न थिया। ठीकु आहे सरदार शाह साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। वहीद मुराद सियाल, तव्हां एम्प्लॉइज़ यूनियन जे सदर जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया, सगीर चांडियो बि असांखे ॿुधाए रहियो। तव्हां मलीर में कमु कयो था, इन समूरनि ज़िलनि खां मलीर इंतिहाई अहम ज़िलो आहे जिथे ज़मीनुनि जो अञा वधीक उते वधीक लैंड ग्रेबर्स वधीक उते कयो थियो वञे, अमली तौर ते ईअं चइजे कब्ज़ा माफ़िया तमामु घणो आहे। तव्हां उते रिपोर्टिंग कयो पिया, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? हिकु त शहीद एजाज़ चांडियो जो हीउ वाक़ियो थियो, उन ते एहतजाज बि अॼु मलीर में थियो आहे, उन जे बारे में बि असांखे ॿुधाईंदव ऐं ज़मीनुनि सां जेकी हथचरान थिए थी उन जे बारे में असांखे ॿुधायो। जी असल में भाउ हीउ वॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। जीअं साईं चयो त हीउ न रुगो IG ऐं ॿियनि सिंध हुकूमत जो मसइलो आहे, पर हीउ रियासत जी रिट खे बि चैलेंज आहे त कुझु लैंड माफ़िया जा कुझु चंद माण्हू जेको आहे हिकिड़े मुख़्तियारकार खे ईअं ॾींहं ॾिठे जेको आहे क़तल करे छॾनि ऐं उते वाक़ई का FIR बि साम्हूं न अचे ऐं इहे शयूं साम्हूं न अचनि, हिकु वॾो हिकिड़ो सुवालु आहे। हाणे अॼु इन वाक़े जे ख़िलाफ़ु एजाज़ चांडियो जेको शहीद आहे उन वाक़े जे ख़िलाफ़ु मलीर बार एसोसिएशन, डिप्टी कमिश्नर, बल्कि सॼी कराची जे समेत सॼी सिंध जे कुंड कुर्श में वॾा एहतजाज थिया आहिनि। हाणे सुवालु इहो पैदा थियो त हीअ जेके हीउ वाक़िया आहे त इन खे हिकिड़ो इन ते बहस थियणु घुरिजे। एजाज़ चांडियो जो क़तल को आम वाक़ियो न आहे।
हाणे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मलीर डेवलपमेंट अथॉरिटी सिंध हुकूमत ठाही आहे, ताइसर टाउन उन में अचनि था, शाह लतीफ़ टाउन उन में अचे थो, लियारी डेवलपमेंट अथॉरिटी उन्हनि में अचनि था, जेका कब्ज़े कई एरिया आहे उनजा बाक़ाइदा हिकिड़ा पेरा खणजनि। त जेके बि डिप्टी कमिश्नर साहिबान जेके मलीर में अचनि था, जेके असिस्टेंट कमिश्नर अचनि था, मुख़्तियारकार अचनि था, तपेदार अचनि था, या जेको ॿियो स्टाफ अचे थो, तव्हां उन्हनि जा कम ॾिसो त हाणे जीअं भाउ सगीर असांजी ॻाल्हि कई त तव्हां सुपर हाईवे सां हलिया वञो या ठटो जी तरफ़ नेशनल हाईवे सां हलिया वञो, तव्हांखे हैरानगी थींदी त अणगणियूं सोसाइटियूं आहिनि जंहिंजो को रिकॉर्ड कोन्हे। अणगणिया ॻोठ आहिनि, ॻोठनि में केरु था वेहनि, किथां खां माण्हू परे परे खां सूबा लताड़े अची ते वेहनि था। उहे लैंड ग्रेबिंग खे हिते हिकिड़ो वॾो सुवाल इहो आहे त ॻोठ जे नाले ते कब्ज़ो थिए थो। सदियुनि खां तव्हां वञो गडाप में माण्हुनि खे पीअण जो साफ़ु पाणी न आहे, तव्हां वञो बिनकास में इब्राहिम बेदरी वञो, 500 साल जेके रेडी ॻोठ इब्राहिम बेदरी पीअण जे लाइ पाणी न आहे, पर इब्राहिम बेदरी खां वेंदे सॼी पटी तव्हां वञो सॼी कब्ज़े थी वई आहे। अर्बन रुपनि जी ज़मीन ते इब्राहिम बेदरी सॼी पटी चश्मा ॻोठ ताईं लट बस्ती ताईं कब्ज़ो थियो आहे। लट बस्ती खां परते तव्हां जेकॾहिं ठटे जे दंग ताईं वञो त उते कब्ज़ो थियो आहे। उनखां तव्हां हलिया अचो त सॼो गॾा हिते 6 सब डिविज़नूं आहिनि, डिस्ट्रिक्ट मली जूं 6 सब डिविज़नूं आहिनि। उते जेके बि मुख़्तियारकार अचनि था, असिस्टेंट कमिश्नर अचनि था, चाहे जेको बि डिप्टी कमिश्नर अचे थो, उहो हिकिड़ो इहो चए थो हिन पास सिस्टम आहे। हाणे सिस्टम अलाए कहिड़ो आहे, हीअ हिकिड़ी गॾियल तौर ते हिकिड़ी वॾी साज़िश आहे। न रुगो कराची जे ख़िलाफ़ु साज़िश आहे, पर हीअ मक़ामी माण्हू जेके कराची जा जेके सदियुनि खां वेठल धरती धणी आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु बि साज़िश आहे। जीअं भाउ सगीर ॿुधायो त न रुगो हिते रिकॉर्ड सड़िया आहिनि, पर रिकॉर्ड चोरी बि थिया आहिनि। तव्हां हिते रजिस्टर्ड वञो त हिकिड़ी रजिस्ट्री करण जे लाइ तव्हांखे करोड़ रुपया ॾियणा पवंदा। तव्हां वञो जेकॾहिं तव्हांखे खातो तब्दील कराइणो आहे, हिकिड़ो जेको मालिकाणी ज़मीन आहे जंहिंखे सदियुनि खां ब्रिटिश दौर खां वठी उते वेठो आहे, सदियुनि वारो खातो तब्दील करण लाइ उनखां करोड़ रुपया तलब था कनि। पर जेका लैंड माफ़िया आहे, तव्हांखे हैरानगी थींदी त असांजे हिन सॼे डिस्ट्रिक्ट मलीर में जेका 6 सब डिविज़नूं आहिनि, चपे चपे ते जाली ॻोठ ठहनि था, जाली सोसाइटियूं आहिनि। उते पुलिस, रेवेन्यू, बासर, इवन एतिरे ताईं जेके सिंध गवर्नमेंट जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि जा ख़ासि माण्हू बि तव्हांखे उते ई मिलंदा। जेकॾहिं एजाज़ चांडियो जो वाक़ियो थियो आहे, इहो हिकिड़ो वॾो प्लान आहे उन्हनि उन साइड जो, त मतिलबु एॾो हरास पकड़ियो त का बि हिते जेको आहे सो माफ़िया जे ख़िलाफ़ु कार्रवाई न थिए। इहो ख़ौफ़ हरास पकड़ जे ब्यूरोक्रेसी में त बाबा ईंदासीं, मारिजींदासीं, क़तल थींदासीं। जेकॾहिं वाक़ई हिननि खे सज़ा न आई त ईअं थींदो। हाणे मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जो ताइसर टाउन आहे, 25,000 एकड़ ज़मीन आहे, उते वञो 8,000 एकड़ खां वधीक उते कब्ज़ो थी चुको आहे। तव्हांखे हैरानी थींदी त सदियुनि खां वठी पाणी जा वहुकर आहिनि। थधो नदी आहे, मलीर नदी आहे, सुकण नदी आहे। सुकण मलीर ऐं थधो नदी जे अंदरि फैक्ट्रियूं ठही वियूं आहिनि, रातो राति ठहियूं आहिनि। छा डिप्टी कमिश्नर या उतां जा AC, छा उतां जा मुख़्तियारकार नावाक़िफ़ आहिनि? उतां जा MNA ऐं MPS कहिड़े धंधे सां आहिनि? इहे रिपोर्ट्स गॾु थींदियूं आहिनि, इदारा हिते मौजूदु आहिनि। हिते जेकॾहिं तव्हां पाणी जा वहुकरा बंदि करे छॾींदा, तव्हां ॾिठो हूंदो त डिफेंस जहिड़ो बि जेकॾहिं इलाइक़ो ॿुॾी थो वञे त उनजो सबबु इहो आहे त हिते पाणी जे वहुकरनि ते जेके कब्ज़ा थिया आहिनि, नदियुनि जे अंदरि कब्ज़ा थियनि। तव्हां ॿुधायो जेका ख़ाली ज़मीन पई आहे उते केरु न हूंदो। तव्हां जेकॾहिं वेंदा न नादरन बाईपास खां जेकॾहिं अंदरियों रोड तव्हां वठो, गडाप शहर ते अचो, वरी गडाप शहर खां अंदरां अचो, तव्हांखे 5 करोड़ में हिकिड़ो एकड़ न मिलंदो। ख़ाली ज़मीन जे लाइ तव्हां वञो न हिकिड़ो। ऐं ॿियो वॾो जेको हिते इशू आहे, आउं तव्हांखे ॿुधाईंदो त 2013 में सिंध गवर्नमेंट 43 दियूं मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾिनियूं आहिनि। ग्रीन बेल्ट तबाह थियो आहे। जी हाँ, वही दिन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। अज़ीज़ जुड़न जो साहब मुख़्तियारकार मलीर आहिनि, उन्होंने बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम अज़ीज़ साहब। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? जी बिल्कुलु। अज़ीज़ साहब, तव्हांजो साथी मुख़्तियारकार एजाज़ चांडियो साहब शहीद थियो आहे। असां तव्हां सां ॻाल्हाइण जो असांजो मक़सदु बि हो त मुख़्तियारकार जेके तव्हां सभु आहियो, उन्हनि जे हवाले मुख़्तलिफ़ तालका जेके बि आहिनि, त तव्हांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थो पए, सरकार तव्हांजी केतिरी सपोर्ट करे थी, तव्हां जॾहिं उन्हनि हदनि ते वञो था, केतिरी तव्हांखे परेशानी थिए थी? असलम हैदर साहब, तव्हांजी महिरबानी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां जेके रेवेन्यू डिपार्टमेंट जा माण्हू आहियूं, जंहिंमें असांजा मुख़्तियारकार साहिबान आहिनि, असिस्टेंट मुख़्तियारकार साहिबान, मुख़्तियारकार UT आहिनि, या असांजो विलेज अमलो आहे जेको असांजो रेवेन्यू एम्प्लॉइज़ आहिनि, उन सां गॾोगॾु असांजा असिस्टेंट कमिश्नर साहिबान आहिनि, डिप्टी कमिश्नर साहिबान आहिनि, सभु मतिलबु त एडमिनिस्ट्रेशन जेको डिपार्टमेंट आहे
इवन ओवरऑल अॼु तव्हां इहो ॾिठो त काफ़ी जुडिशली जे हवाले सां बार काउंसिलूं जेके आहिनि उन्हनि बि स्ट्राइक जो सॾु ॾिनो। अॼु असां कारो ॾींहुं करे मल्हायोसीं। असांजो प्रीम प्यारो, असांजो प्यारो दोस्त शहीद एजाज़ खान जो अॼु असां वटि न रहियो आहे। उन पंहिंजी कुर्बानी ॾिनी आहे। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरीं असां सॼे सिंध जे मुख़्तियारकारनि हिकिड़ी जेको बोर्ड ऑफ रेवेन्यू खां पोइ इंडस होटल में हिकिड़ी कन्वेंशन सॾायोसीं, जंहिंमें असां चार्टर ऑफ पंहिंजो डिमांड ठाहियो आहे। मुख़्तियारकार जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त जेको अंग्रेज़ दौर खां वठी BPS 16 में आहे, जॾहिं त गज़ेटेड पोस्ट आहे 14 ग्रेड में, पर उन वटि फैसिलिटीज़ जेके आहिनि से न हुजण जे बराबरि आहे। हाणे कोरोना वायरस हुजे या पोलियो हुजे या तव्हांजो डेंगी वायरस हुजे, मतिलबु फ्लड हुजे, रेन हुजे, किथे को गारो पइजी वियो, किथे को बाहि लॻी वई, उते मुख़्तियारकार जी ज़िमेदारी आहे। जीअं इरिगेशन डिपार्टमेंट बि छुटो, बाबडा बि छुटो, मतिलबु कंहिं बि हवाले सां असांजी एंटी इंक्रोचमेंट जेका फोर्स आहे, असांखे हुनजो जेको DG आहे असांजो जनाब सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू आहिनि, ऐं उन में जेको डायरेक्टर जी पोस्ट आहे उते SSP आहे। उहो SSP साहिबु त ईअं सम्झो त उनखे जे बारे में आउं छा चवां त असांजा मुख़्तियारकार साहिबान वटि बि हिकिड़ो इवन गनमैन बि न आहे, इहा सहूलियत बि न आहे। पोइ असां जेके ऑनरेबल असांजो कोर्ट सदोरियूं आहिनि उन्हनि में जेके रिपोर्ट्स ॾींदा आहियूं उहे बि मुख़्तियारकार खे तपेदार खे गॾु वठी वञी मोस्टली सरज़मीनूं विज़िट करणियूं पवनि। त सरज़मीन विज़िट करण जे लाइ असांखे गाॾी, सरकारी गाॾी जी बि ज़रूरत थिए थी, ऐं असांखे काफ़ी अहिड़ा सिंध जा तहलका आहिनि जिते रिहाइश बि कोन्हे। उन सां गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको रिकॉर्ड ऑफ राइट्स आहे, माण्हुनि जी जेके ज़मीनूं आहिनि या माण्हुनि जा जेके प्लाट आहिनि, घर आहिनि, उन में मुख़्तलिफ़ कैटेगरी जूं जेके ज़मीन वग़ैरह आहिनि, त अंग्रेज़ दौर खां वठी इहो जेको रिकॉर्ड आहे उहो रिकॉर्ड मुख़्तियारकार साहिब जा हुआ। हाणे उन में हाई कोर्ट इज़तमाब हाई कोर्ट जे ऑर्डर तहत जेको आहे रिकॉर्ड ऑफ रूम, रिकॉर्ड ऑफ राइट्स जे लाइ मुख़्तियारकार जेको आहे कस्टोडियन ऑफ रिकॉर्ड आहे, ऐं उनजो हिकिड़ो मुख़्तियारकार ऑफिस में सेपरेट रूम ठहियलु आहे। पर अफ़सोस सां इहो चवणो पए थो त अॼु ॾींहं ताईं को SNE में बजट में प्रोविजन न आहे त उनखे जेको आहे सिक्योरिटी गार्ड ॾिनो वञे। पोइ उते असांजा जेके कोटार आहिनि या पटेवाला आहिनि, पोइ उन्हनि खे मुख़्तियारकार साहिबान जेके आहिनि नॉमिनेट कनि था। हाणे उन 15 खां 20 साल थिया आहिनि, अञा ताईं मुख़्तियारकारनि जा प्रमोशन न थिया आहिनि, ऐं उन सां गॾु किथे ड्राइवर आहिनि, किथे ड्राइवर कोन्हे, सरकारी गाॾी कोन्हे, ऐं इन सां गॾु प्रमोशन न थिया आहिनि। जेको मरलो आहे इन सभिनी मसइलनि सां गॾु जी साहिबु, इन सभिनी मसइलनि सां गॾु जेके तव्हां ॿुधाए रहिया आहियो त हीउ एजाज़ चांडियो जो हीउ जेको वाक़ियो आयो आहे थियो आहे, त मां इन ते बि तव्हांखां मालूम करणु चाहींदुमि त छा तव्हांखे फोर्स जो वॾो तादादु न ॾिनो वेंदो आहे जॾहिं तव्हां का हद दख़लियूं हटाइण वेंदा आहियो, त उहो उनजो तादादु केतिरो हूंदो आहे तव्हां सां हेल्प में? छा जो इन अहिड़नि जॻहियुनि ते तव्हां वञो था जिते मज़ामत थी सघे थी, जेको कब्ज़ा माफ़िया आहे, लैंड ग्रेबर आहे, उहो तव्हां ते हमिलो करे सघे थो? ॾिसो, ओवरऑल मुख़्तियारकार जेको आहे उनजी ड्यूटी आहे फील्ड ऑफिसर। उनखे तक़रीबन तव्हां सम्झो त जेके महीने जा 30 ॾींहं आहिनि, 15 खां 20 ॾींहं त उहो फील्ड में ई वञे थो। उनखे पोइ पड़ताल करणी आहे, रिकवरी करणी आहे, या जेकॾहिं का साइड इंस्पेक्शन करणी आहे, पोइ घटी जो मसइलो आहे, प्लाट जो मसइलो आहे। हीअ बि ॾिसो, असांजो जेको दोस्त शहीद एजाज़ खान जो तव्हां जेको इंसिडेंट थियो आहे, इहो बेसिकली थोरी देरि पहिरीं मुंहिंजी यार मोहम्मद मरीब जेको मुख़्तियारकार आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल थी, छो जो 2 ॾींहंनि खां उन सां असां जेको राब्ते में न हुयासीं, छाजे करे जो उहो बि इन में गॾु हुयो। मुख़्तियारकार ॻोठाबाद स्कीम कराची वेस्ट आहे, ऐं हीउ एजाज़ मुख़्तियारकार मंगो पीर हुयो। हीउ तक़रीबन को 1-1.5 बजे दारे जनाब इज़तमाब हाई कोर्ट जे हुकुम ते चीफ सेक्रेटरी साहिब जो हिदायतूं हुयूं, IG सिंध जो हिदायतूं हुयूं जनाब DC साहिब वेस्ट खे, उनजे हिदायतनि ते हे विया आहिनि। हिननि शेड्यूल बि कढायो आहे DC साहिब खां। शेड्यूल खां पोइ हिननि जेको हद जो थाणो आहे उन थाणे ते एंट्री बि कराई आहे, पर ईअं सम्झो त नफ़री जेका आहे न हुजण जे बराबरि। हाणे जेकॾहिं 2-4 जे सिपाही हूंदा हेॾे वॾे जेको आहे सो ऑपरेशन में, त उते ॿुधाइनि पिया त जेको रोज़ी ॻोठ आहे हुन में सैलानी वेलफेयर जेको प्लाट हुयो, उते गवर्नमेंट ऑफ सिंध जो इहे हिदायतूं हुयूं त इहो प्लाट ख़ाली करायो। उते मज़ामत थी आहे जंहिं ते पुलिस भॼी वई आहे। हाणे जेकॾहिं पुलिस जंहिंजी मेन ज़िम्मेदारी आहे, पर हद जो SHO न हुयो। हाणे उते असिस्टेंट कमिश्नर अब्दुल फताह साहिब गॾु आहे, मुख़्तियारकार मंगोपीर गॾु आहे, मुख़्तियारकार ॻोठाबाद गॾु आहे,
ऐं उन में 2 तपेदार आहिनि, हिकिड़ो काज़ी कामरान आहे ऐं हिकिड़ो असांजो ॿियो हुसैन जरवार तपेदार आहे। इहे बि उते गॾु आहिनि। त हाणे तक़रीबन 1000 गढ़ जे प्लाट ते इहो आहे देह नांगण आहे ऐं ॻोठ आहे सारा बीबी। हाणे इन हिकिड़े प्लाट जे लाइ जेकॾहिं SHO हद जो न वञे ऐं उहो पुलिस भॼी वञे, उते मूंखे मुंहिंजे इल्म में जेका शइ आई आहे त अदा एजाज़ खे हिकिड़ी गोली उनाई आहे, पहिरीं पत्थर उनाया आहिनि, उन खां पोइ हिकिड़ी गोली जेका लॻी आहे काज़ी कामरान खे लॻी आहे, हिकिड़ी गोली यार मोहम्मद मरी खे लॻी आहे। उन खां पोइ अदा एजाज़ हुनखे चयो अदा तव्हां छा था करियो, उन खां पोइ उन्हनि माण्हुनि हुनखे 2 गोलियूं ॿियूं हयूं आहिनि। हाणे इहा असां माना इहो मुतालबो करियूं था त जेकॾहिं असांखे फर्दर जेका बि कार्रवाई करणी आहे त इनकी इंक्रोचमेंट में सवाइ रेंजर्स जे असां किथे बि न वेंदा। इहो असांजी 13 रुकनी कमेटी आहे मुख़्तियारकार एसोसिएशन सिंध जी, उन्हनि इहो मजमूई तौरु फ़ैसिलो कयो आहे त असांखे जिते ॿियूं सहूलियतूं न आहिनि उन सां गॾोगॾु जेको हाणे तव्हां सोचो त फ्यूल, हाणे असांजी जेका बजट आहे उहा बजट में सेपरेट न थी आहे। पहिरीं इन खां पहिरीं फिनांस डिपार्टमेंट इहो ऑब्जेक्शन हणी समरी वापसि कई त तव्हां 17 ग्रेड में न आहियो, इन करे DDO पावर तव्हांखे नथा ॾिना वञे। ऐं असिस्टेंट मुख़्तियारकार बि 14 ग्रेड में कमु करे पियो। असांजो इहो मुतालबो बि आहे या अपील बि आहे या असांजी चार्टर ऑफ डिमांड बि आहे असिस्टेंट मुख़्तियारकार खे 14 खां 16 ग्रेड ॾिनो वञे ऐं मुख़्तियारकार जेको सदियुनि खां अचे पियो उनखे 17 ग्रेड ॾिनो वञे ऐं उनजी बजट जेका आहे उहा सेपरेट कई वञे। बजट में पेट्रोल थी वियो। बिल्कुलु इहो बि आहे त जॾहिं बि तव्हां कार्रवाई ते वञो त तव्हां सां गॾु रेंजर्स हुजे। वॾी महिरबानी अज़ीज़ जुणजो साहिबु तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वॻिनो। सगीर तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी मुख़्तियारकारनि सां केतिरा प्रॉब्लम्स आहिनि। एंटी इंक्रोचमेंट सेल आहे, उनजी तव्हां ॿुधो त उन्हनि वटि को हथियार न हूंदो आहे। मुख़्तियारकार जॾहिं वञे थो त ईअं नाले मात्र हुन सां पुलिस हूंदी आहे। त छा पुलिस जो इन में को किरदारु केतिरो तव्हां सम्झो था त हुजणु घुरिजे? इन में फोर्सिस वधीक छो त मुख़्तियारकार इन हद ते वञे थो, हद दख़लियूं हटाइण ऐं अॻियां हथियार बंदि हूंदा आहिनि। वॾे अरसे खां इहे मामला हलंदा पिया अचनि ऐं जेको बोर्ड ऑफ रेवेन्यू जे मातहत इदारो आहे एंटी इंक्रोचमेंट सेल, उन जा जेकी तव्हांखे ख़बर हूंदी त उन जा जेके अहलकार आहिनि उहे मुख़्तलिफ़ ऑफिसरनि जी सिक्योरिटी तौरु जेके आहिनि उहे मुक़ररु थियल आहिनि। मुख़्तलिफ़ ऑफिसरनि जी जेके आहिनि उहे सिक्योरिटी लाइ मुक़ररु थियल आहिनि। त उहे ऑफिसर जंहिंजो जेको कमु आहे मतिलबु कब्ज़ा हटाइण लाइ, त उन्हनि वटि फोर्स ऑलरेडी घटि आहे ऐं जेका आहे त उहा वरी जेका आहिनि प्रोटोकॉल लाइ मुक़ररु कई वञे थी ऐं उहे मुंहिंजे ख़्याल में उहे वापसि थियणु घुरिजनि ऐं जंहिंजो जेको जे मक़सद लाइ उहे अहलकार भर्ती थियल आहिनि उहे उन मक़सद लाइ जेके आहिनि उनखे इस्तेमालु करणु घुरिजे। ऐं ॿियो इन्हनि हिकिड़ी प्लानिंग सां जेको आहे उहो वञणु घुरिजे। हुते तव्हां ॾिठो हूंदो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत ई जेके हद दख़लियूं हटायूं वयूं, इरीगेशन जी ज़मीन ते कब्ज़ा हुया ऐं उनखां अलावा ॿेले खाते जी ज़मीन ते गुज़िरियल 45 सालनि खां जेको आहे उहो कब्ज़ो आहे। हिन वक़्तु बि जेको आहे उहो 1 लख जे लॻभॻि जेको आहे सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि। त असुलु मसइलो जेको आहे फोर्स ॾियण खां मुंहिंजे ख़्याल में बहितरु आहे त इहे कब्ज़ा थियनि छो था ऐं इन्हनि खे रोकिजे कीअं, उन ते स्टडी थियणु घुरिजे ऐं उन ते जेकी रिपोर्टूं साम्हूं आयूं आहिनि उन ते जेको आहे अमल थियणु घुरिजे। इन वाक़िअनि खे जेको आहे रोकिजे कीअं, बजाए इन जे जो ही कब्ज़ा थी विया आहिनि उहे कब्ज़ा ख़तमु थियणु घुरिजनि ऐं उहे कब्ज़ा ख़तमु कीअं कजनि ऐं उन में केरु मुलविस आहे, कहिड़नि अथॉरिटियुनि जा ऑफिसर तव्हांजा मुलविस आहिनि ऐं उन्हनि खे इज़ाफ़ी चार्जनि जे नाले ते तव्हां उन्हनि खे मेन पोस्टुनि ते विहारे छॾनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो कार्रवाई थियणु घुरिजे ऐं उन्हनि जा सबब मालूम करे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। ॾींहुं ॾिठे जो जेको आहे जीअं तव्हांखे वहीद भाउ ॿुधायो त ॾींहुं ॾिठे जो रिकॉर्ड बि साड़ियो वञे थो, रिकॉर्ड चोरी बि थिए थो ऐं गडाप जी मुख़्तियारकार जी ऑफिस में ॾींहुं ॾिठे जो हाणे जेको कमिश्नर लाड़काणो सॻे ॾींहुं ॾिठे जो कब्ज़ा बि थी था वञनि। माना रोशनीअ में सिज में सॼी दुनिया ॾिसे थी, हिकिड़ा माण्हू अचनि था उते कब्ज़ा करे था वञनि सवें एकड़नि ते। वहीद जॾहिं कब्ज़ा करण ई अचनि था त छा उन टाइम का बि जेकी इंतिज़ामिया आहे, डिप्टी कमिश्नर आहे, पुलिस आहे, ॿिया सभु इदारा उते मौजूदु हूंदा आहिनि? छा अंदरूनी तौर ते NOC ॾिनल हूंदी आहे छा त तव्हां कब्ज़ो कयो, क़ानूनी तौरु नथा ॾेई सघूं पर ईअं ॾियूं था तव्हांखे केरु हथु न लाहींदो? मां तव्हां ॿिन्ही दोस्तनि जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदो रहां त हीउ वाक़ई सभु कुझु ॾींहुं ॾिठे थिए थो। कब्ज़े में ॾिसो न, जॾहिं उते असां वोट ॾियूं था हिकिड़े MP खे पंहिंजे दिफ़ा जे लाइ, त
त असांजी हू सभु हर शइ जो दिफ़ा कंदो त असां वटि जॾहिं चूंडियल नुमाइंदो लापरवाह हूंदो उहो असांजी ज़मीन जा फाइल बगल में खणंदो जी हाँ उनजो सौदो वञी बासर माफ़िया सां कंदो जेकॾहिं आउं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां जेकॾहिं मलीर जे 6 सब डिवीज़न में 6 MPA या 3 MNA इहो रुगो इहो ई बिज़नेस कनि कारोबार कनि ऐं हिन वक़्तु उहे बिल्डर बणिजी वञनि त बाबा ज़मीननि मां ई कमाइणो आहे ऐं असांखे वरी अची इलेक्शन में विढ़णो आहे उते ई जेको आहे सो अचिणो आहे सवाल इहो पैदा थो थिए असलम भाउ त तव्हां यकीन कयो जॾहिं नदियूं लटिजी वियूं आहिनि नदियुनि में फैक्ट्रियूं ठही वियूं आहिनि त बिल्कुलु सभु कुझु ॾींहं ॾिठो थियो आहे हिते सुपर हाईवे जो बि इहो ई हाल कयो ॾिसो न हीउ जेको कब्ज़ो थिए थो उते सॼी पुलिस मौजूदु हूंदी आहे असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियार कार डिप्टी कमिश्नर सभु बासर छा उन MNA ते ज़िमेदारी नथी थिए उनजे ॻोठ जे भरिसां उनजे हद में उनजे सब डिवीज़न में उन्हनि जे वोटरनि ते जॾहिं कब्ज़ो थिए माण्हू एॾा वॾा बासर एॾो वॾो ख़ौफ़ हरास कयो थो वञे ख़ासि तौर ते MPA MNA त अहिड़ो किरदारु था अदा कनि ज़मीन जे मालिक खे सदियुनि खां वठियल मालिक खे चवनि था बाबा ॾेई जान छॾा हीउ सिस्टम इनवाल आहे खॼी वेंदे गिरफ़्तार थी वेंदे तव्हां यकीन करो त डिस्ट्रिक्ट मली जे अंदरि एॾा वॾा वाक़िया थिया आहिनि 3 ॾींहं जेको आहे सो ज़मीनदारनि खे गाइब करे गुम कयो वेंदो आहे पोइ मजबूर करे उन्हनि खां खाता लिखाराया वेंदा आहिनि एॾा वॾा वाक़िया थिया आहिनि ऐं सोसाइटियूं अच्छा भाई हींअर बैन पियल आहे उन बावजूद बि छा अंदरूनी तौर ते कब्ज़ा मिलनि पिया साईं तव्हांखे ॿुधायां त हाणे असां अज़ीज़ साहिबु ॻोठ आबाद जा मुख़्तियारकार आहिनि असां वटि जॾहिं अरबाब रहीम वज़ीर आला हो त हुन हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त कमु कयो अरबाब रहीम हुन डिस्ट्रिक्ट मलीर समेत कराची जे समूरनि क़दीमी ॻोठनि जी लिस्ट घुराई जंहिंमें 804 ॻोठ जेको आहे उहे गडाप जा अरबाब रहीम जे दौर में इहो थियो हुन चयो त फौरी तौर ते जेके क़दीमी ॻोठ आहिनि उन्हनि खे पंहिंजा मालिकाना हक़ ॾिना वञनि असां वटि सदियुनि खां वेठल ॻोठनि खे मालिकाना हक़ न आहिनि भिटयाबा जहिड़ी आबादी खे मालिकानो हक़ न आहे गडाप जे जेके ॾिसो गडाप में तव्हां वञो त जोखियो बुरफत कानड़ो ख़ासकेली मेमण कलमती वाढेलो ऐं तव्हां इब्राहिम हैदरी वञो त ॼामोट काफ़ी सारियूं जेके सदियुनि खां वठल बिरादरियूं आहिनि उन्हनि जा पंहिंजा अबाणा कख आहिनि अबाणूं ज़मीनूं आहिनि हज़ार गबोलनि ख़ासि तौर ते तव्हांखे ॿुधायां त गबोल जेके आहिनि गबोलनि जूं ज़मीनूं ईअं गबोलनि जोखियुनि जूं ज़मीनूं त ईअं था खई वञनि जो बसि ईअं जेको राता हुजे जंहिंखे असां चऊं राता हुयूं हलिया था वञनि इन सॼी सूरत हाल जो ज़िमेदार मां सम्झां थो घटि में घटि त सिंध गवर्नमेंट खे वाक़ई सगीर सही थो चए त पॉलिसी जुड़णु घुरिजे त बाबा डिप्टी कमिश्नर तव्हां विहारियो आहे उहो छाजे लाइ विहारियो आहे अवां वञो डिप्टी कमिश्नर वटि तव्हां सां तव्हांखे हैरानगी थींदी डिप्टी कमिश्नर मली जी तारीख़ इहा आहे त हू कॾहिं बि खातेदार सां मिलंदो ई कोन साहब मीटिंग में आहे मुख़्तियार कार सां न मिलंदो साहब मीटिंग में आहे AC सां न मिलंदो साहब मीटिंग में आहे उते हिन जा मुख़्तलिफ़ तव्हां सभिनी ऑफिसनि में वञो हिकिड़ा अहिड़ा एजेंट वेठा आहिनि जेके बाक़ाइदा उन्हनि खे रेट लॻाइनि था हिकिड़े रेट लॻल आहिनि हिते हाणे जेके सदियुनि खां वठियल माण्हू खे तव्हां खातो तब्दील नथा कयो लाज़मी आहे पुलिस जे मार्फत ॾाढनि मुड़ुसनि जे मार्फत डिप्टी कमिश्नर वेस सां मैडम सां राब्तो कयो पर मैडम इन मामले ते ॻाल्हाइण खां छो इहो सॼो एजाज़ जो मुख़्तियार कार हो हुते डिप्टी कमिश्नर ई उनजे ई हुकुमनि तहत ई सभु माण्हू हुते विया हद तकलीफ़ वटाइनि सगीर तव्हां ॻाल्हि बि कई त हाणे जेकी माज़ीअ में जेके बि सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा थियनि था मलीर हुजे मंगोपीर हुजे समूरनि ते हाणे उनजी रिपोर्ट्स बि मथे ताईं वियल आहिनि त छा जेके सालनि खां हुते रिपोर्ट्स वयूं उन कंहिं हिकु रिपोर्ट ते अमल थियो भला मां तव्हांखे ॿुधायां थो माज़ी में जेकी आउं रिपोर्ट करे चुको आहियां मंगोपीर हुजे मलीर हुजे ऐं ॿिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुपर हाईवे जे ॿिन्ही पासनि खां जेके क़ाइमु कयल सोसाइटियूं आहिनि उन ते आउं जेको आहे उहो कंप्रीहेंसिव रिपोर्ट ठाहे चुको आहियां पर हिन वक़्तु ताईं उन्हनि ते अमल न थियो आहे उहो इन करे जो उन्हनि जे पुठियां जेके आहिनि उहे तमामु वॾा हथ आहिनि ऐं उन्हनि में जेके आहिनि उहे जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए थी त उहे ऑफिसर बि जेके आहिनि उहे नौकरियुनि तां हथु खणी वेंदा इन करे हीउ तमामु वॾो मामिलो आहे ऐं हीअ हथ सां कब्ज़ा कराया वेंदनि था छाकाणि जो जेको ॾींहुं ॾिठे जो तव्हांजो रिकॉर्ड चोरी थी वञे रिकॉर्ड सड़ी वञे ऐं उन ॾींहं ते तव्हांजा वरी ठपा बि गुम थी वञनि ऐं उनजी FIR बि थिए वरी उन में जेकी इन जूं इंक्वायरियूं थियनि उहे उन्हनि में मुलविस कामोरा जेके आहिनि मुअतल थी वरी बहाल थी वञनि ऐं उन्हनि साॻियनि तालुकनि में अचनि त तव्हां सम्झी वञो त हीउ हिकु सिस्टम तहत जेके आहिनि उहे कब्ज़ा थियनि था ऐं उहे जेके आहिनि जालसाज़ी थिए पई रिकॉर्ड में ऐं 2007 में तव्हां जेका आहिनि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जॾहिं शहादत थी त 877 देहनि जो रिकॉर्ड सड़ी वियो हो हिन वक़्तु ताईं बि जेका आहे उहा देह घारो
ऐं ॿियूं जेके आहिनि कोहिस्तान वारे पासे देहन जो नएस रिकॉर्ड न ठही सघियो आहे। उहो इन करे जो नथो ठाहे वञे रिकॉर्ड जो ज़मीननि जे रिकॉर्ड में जालसाजी करणी आहे। 1985 वारे रिकॉर्ड में जॾहिं फिल्मिंग वारे रिकॉर्ड सां जॾहिं 2000 अदालती हुकुम तहत जेको आहे हिन रिकॉर्ड खे भेटियो वियो त 5 लख जे लॻभॻि एंट्रियूं जेके आहिनि उहे कूड़ियूं साबित थियूं ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बोर्ड ऑफ रेवेन्यू समूरनि DCs खे इहो चयो आहे त इन 5 लख एंट्रियुनि ते मतिलबु हिकु एंट्री में तव्हां अंदाज़ो लॻायो त 10 एकड़ बि थी सघनि था, 50 एकड़ बि थी सघे, 5 लख एंट्रियूं उन्हनि ते हिन वक़्त ताईं का कार्रवाई नथी थिए। लखें एकड़ ज़मीन जेके आहिनि इहो तमामु वॾो हिकिड़ो फ्रॉड आहे ऐं उहो ज़मीननि ते जेका उहो वालार थिए थी। उन्हनि जो जेको 2013 में DCs खे चयल आहे तव्हां मुख़्तियारकारनि खे चओ त स्ट्रांग रूम ठाहिनि, लोहा दरवाज़ा लॻाइनि, उन्हनि में लाइटूं न हुजनि। इन्हनि समूरनि सिफ़ारिशनि ते को बि अमल न पियो थिए। कमिश्नरनि खे रिपोर्टूं वयल आहिनि, चीफ सेक्रेटरी खे, सिंध जे वॾे वज़ीर खे, ख़ासि तौर ते अमल नथो थिए। मुख़्तसरनि वहीद तव्हां खां मालूम कंदुमि त हीउ समूरो रिकॉर्ड जेको रेवेन्यू जो आहे इन जी दावा कई हुई माज़ी में त कंप्यूटराइज़ कयो वेंदो, त छा मलीर ऐं ॿिया जेके ज़िला आहिनि कंप्यूटराइज़ थी सघियो आहे। ऐं इन सां गॾोगॾु त एजाज़ चांडियो शहीद थियो उन खां पोइ हाणे कहिड़ियूं कार्रवायूं पुलिस तरफ़ां कयूं वयूं? एजाज़ चांडियो जी शहादत खे हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो आहे। अञा ताईं त पाण जेको आहे सो हीउ सॼो मामिलो हिकिड़ो मुबहम आहे। असां पहिरीं चयूं त मामिलो ई सॼो मुबहम आहे त एजाज़ चांडियो जो क़त्ल उहो वॾा सवाल पैदा था करे। छा एजाज़ चांडियो जो क़त्ल जो बहानो बणाए लैंड माफ़िया ख़िलाफ़ु कार्रवायूं बंदि कयूं वेंदियूं या एजाज़ चांडियो जो बहानो बणाए मनपसंद कार्रवायूं कयूं वेंदियूं? जेका ज़मीन लैंड माफ़िया खे खपे थी, जेका ज़मीन सरकार खे खपे थी उहा ख़ाली कराई वेंदी या जेको आहे सो शहीद एजाज़ चांडियो जे क़त्ल में मुलविस उन प्लान खे बि गिरफ़्तार कयो वेंदो ऐं लैंड माफ़िया कयो वेंदो? ॿियो जेको तव्हां चयो त ॾिसो न रिकॉर्ड ही इन करे हिनखे एॾी ड्रेग हिननि सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे बावजूदि जॾहिं सुप्रीम कोर्ट हुकुम ॾिए थी, सिंध हाई कोर्ट जा हुकुम आहिनि त रिकॉर्ड खे फौरी तौर ते हिनखे कंप्यूटराइज़ कयो। उहो थिए थो त लाज़मी आहे जेके जंहिंजूं मालिकाणियूं ज़मीनियूं आहिनि उन्हनि जा मालिक उहे ई माण्हू थींदा। इन जे करे सॼी ख़बर पवंदी त 30 साल हिकु वॾो मसालो इहो आहे त हिते असां वटि हिकिड़ी पोल्ट्री लीज़ बि 30 साल लीज़ कराची जे माण्हुनि जी 30 साल लीज़ 2023 में ख़तमु थी वई आहे। ज़मींदार वॾा मुतासिर थिया आहिनि। 30 साल जॾहिं लीज़ ख़तमु थी वेंदी त कराची में सदियुनि खां वेठल ज़मींदार जी हज़ारां छा लखां एकड़ ज़मीन जे पेरनि मां हली वेंदी। सॼी जी सॼी ज़मीन हिकु प्लान आहे। सिंध गवर्नमेंट मलीर जा चूंडियल नुमाइंदा उन ते इहो करणु घुरिजे फौरी तौर ते 23 साल जेका लीज़ जेका ज़रई जेका ॾिनी वई जेका उहा फौरी तौर ते उन्हनि खे उन्हनि जो मालिकाणो हक़ ॾिनो वञे त कराची जी ज़राअत बचे। बिल्कुलु इंक्वायरी करे मालिकाणा हक़ ॾिना वई। वहीद मुराद सियाल तव्हांजी वॾी महिरबानी, सगीर तव्हांजी महिरबानी। नाज़रीन असां हिन इशूअ ते अहम इशूअ ते शहीद एजाज़ चांडियो मुख़्तियारकार हद दख़लियूं हटाइण वञे उनखे बाअसर माण्हू लैंड ग्रेबर ईअं गोलियूं हणी सरियाम क़तल करे छॾनि, हिन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कई। डिप्टी कमिश्नर वेस्ट खे दावत ॾिनी। मैडम चयो त हू ज़रूरु वक़्तु कढी ॻाल्हाईंदी पर उन न ॻाल्हायो। उन खां अलावा DIG फिदा हुसैन मस्तोई साहब खे दावत ॾिनी त हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कर, उन बि न कई। ऐं मुख़्तलिफ़ जेके लाॻापियल ऑफिसर आहे पुलिस ऑफिसर्स ॿिया ऑफिसर्स त हिन अहम मामिलो आहे हिकिड़ो मुख़्तियारकार ईअं रोड रस्ते ते शहीद कयो वञे बाअसर माण्हुनि तरफ़ां। उन लैंड ग्रेबर ख़िलाफ़ु हिकिड़े गॾियल तौर ते का प्लानिंग तहत कार्रवाई जी ज़रूरत आहे। हिकु त शहीद एजाज़ चांडियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी फौरी तौर ते, उते जेके कब्ज़ा हुआ उहे कब्ज़ा हटाइण, ऐं ॿियो सभ खां जेको वॾो अहम सुवालु आहे उहो सिंध जी ज़मीन आहे। सिंध जी ज़मीन खे भुॻड़नि मुठ ते खपाए थो वञे, कीअं लीज़ ॾिनी थी वञे, कीअं गैरक़ानूनी खाता ठाहिया था वञनि, कीअं सॼो सिस्टम ई हलाए थो वञे। उन जे ख़िलाफ़ु ज़रूरु एक्शन जी ज़रूरत आहे त जीअं सुपराए हुजे, मलीर हुजे, मंगो पीर हुजे, उन जी ज़मीन खे केरु भुॻड़नि मुठ ते न खपाए, केरु कूड़ा खाता उन जा न ठाहे ॾिए। ऐं ख़ासि तौर ते सरकारी ज़मीन सिंध हुकूमत लाइ पाण हिकु वॾो सुवालु आहे त ख़ुदि सरकारी ज़मीन लखे एकड़ ज़मीन ते के माण्हू दावा कनि त तुंहिंजा 200 एकड़ तव्हां वटि 800 एकड़ लखनि ऐं किरोड़नि में ऐं सरकारी ज़मीन जा उहे हिसा लॻाईंदा वतन, ॾोकड़ पैसा लॻाईंदा वतन। सिंध हुकूमत खे हिन नोटिस वठणु घुरिजे। अहम इशू आहे शहीद एजाज़ चांडियो जे खून ते ज़रूरु फ़ैसिला हिकमत अमली ठाहिण जी ज़रूरत आहे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला वाहे।